أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقالوا أإذا ضللنا في الأرض أإنا لفي خلق جديد بل هم بلقاء ربهم كافرون قل يتوفاكم ملك الموت الذي وكل بكم ثم إلى ربكم ترجعون ولو ترى إذ المجرمون ناكسوا رؤوسهم عند ربهم ربنا أبصرنا وسمعنا فارجعنا نعمل صالحا إنا موقنون ऐं चवनि था त छा जॾहिं असां ज़मीन में मिली गुम थी वेंदासीं त छा पोइ असां हिकिड़ी नई तख़लीक़ में असांजो जनम थींदो। ॻाल्हि दरअसल इहा आहे त हू पंहिंजे रब सां मुलाक़ात जा इनकारी आहिनि। ए महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां चओ तव्हांखे मौत जो उहो फ़रिश्तो पूरो पूरो वसूल कंदो जेको तव्हांजे मथां मुक़ररु आहे, पोइ तव्हांखे पंहिंजे रब जे तरफ़ वापसि मोटायो वेंदो। ऐं काश ओ मंज़र तव्हांजे साम्हूं हुजे जॾहिं तव्हां ॾिसंदा त हे मुजरिम पंहिंजा मथा झुकाए पंहिंजे रब जे साम्हूं बीठा हूंदा ऐं चवंदा, ऐ असांजा रब, असांजूं अखियूं ऐं असांजा कन खुली विया आहिनि, इन लाइ तूं असांखे वापसि मोटाए त असां सुठा अमल करियूं। बेशक असांखे यकीन अची वियो आहे, असां ख़ूब सुठे तरीक़े सां यकीन कयो आहे। हीउ बयानु आहे आख़िरत जे एतबार सां त ही काफ़िर जेके आहिनि उहे चवनि था त जॾहिं असां मरी वेंदासीं, मरण खां पोइ असांखे दफ़न कयो वेंदो त पोइ हिकिड़ो वक़्त खां पोइ असांजो जेको गोश्त आहे ऐं असांजूं जेके हॾियूं आहिनि उहे सभु भुरी मिटीअ सां मिटी थी ऐं गुम थी वेंदासीं असां। ऐं उन खां पोइ वरी जेको तो पैदाइश, इहा असांखे सम्झ में कोन थी अचे। छा वरी असांखे नओं जनम ॾिनो वेंदो? छा असांखे वरी नई पैदाइश थींदी, असांखे वरी पैदा कयो वेंदो? इहा त अजीब ॻाल्हि आहे। अल्लाह ताला फरमाए पियो, असुल ॻाल्हि इहा कान्हे जेका हू चवनि पिया, हक़ीक़त में हू पंहिंजे रब वटि मोटी ऐं पंहिंजे रब सां मुलाक़ात जा इनकारी आहिनि। हू इन ॻाल्हि खे नथा मञीनि, इनकार था कनि त अल्लाह पाक सां वरी का मुलाक़ात थींदी। छो त मरण खां पोइ जेको अल्लाह पाक सां मुलाक़ात थींदी त हिसाब किताब थींदो। त उन एतबार सां जेको आहे तो हर माण्हू चए थो त हीअ जेका मुंहिंजी ज़िंदगी आहे उहा आज़ादाना हुजे ऐं इन जो पोइ वरी को जज़ा सज़ा न हुजे। इहा नफ़्स जे मथां ॻाल्हि भारी आहे त हिते जेको तूं कुझु करीं पियो इन जो तोखे बदिलो मिलणो आहे। जेकर तूं ग़लति थो करीं त पोइ तोखे इन जी सज़ा मिलंदी, जेकर सही थो करीं त पोइ तोखे इन जो इनाम मिलंदो। पर इंसान जो नफ़्स ग़लतीअ जे तरफ़ ऐं पंहिंजे हराम ख़्वाहिशात जे तरफ़ वञे थो त नफ़्स जे मथां इहा ॻाल्हि तमामु भारी थी थिए त मूंखे क़ैद पियो कयो वञे त तोखे जेको तो जज़ा सज़ा थींदी ऐं तोखे सज़ाऊं मिलंदियूं। इन करे इंसान जी तबियत ओॾा सोचण जे लाइ तयारी कान थी थिए। चए थो न मरण खां पोइ कुझु कोन्हे, सभु कुझु हीअ ज़िंदगी आहे ऐं मरी वञिबो, खपी वञिबो, पोइ वरी उथणो कोन्हे। ऐं हिंदू जेके नया जनम खे मञीनि था उहे बि आख़िरत वारो अक़ीदो कोन्हे जेको मुसलमाननि जो आहे। पोइ हुनजो पंहिंजो त हिते दुनिया में ई जनम पिया तब्दील थींदा, बाक़ी हक़ीक़त में जेका आख़िरत जो मुसलमाननि जो अक़ीदो आहे उहो हिंदुनि वारो कोन्हे। ॻाल्हि यही है जो नफ़्स ते इहा शइ भारी आहे। अल्लाह ताला फरमाए पियो
त तव्हां ए महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन खे फरमायो त ओ मौत जो फ़रिश्तो, ओ मलाइक जेको तव्हांजे जाननि खे कब्ज़ करण जे लाइ अल्लाह पाक मुक़ररु करे छॾियो आहे, उहो तव्हांखे तव्हांजी जान खे पूरो पूरो वसूल कंदो। तव्हांजे जिस्म में रूह ज़रे बराबरि बि कोन छॾींदो, पूरो रूह तव्हांजो छिके वठंदो। इहा ॻाल्हि त ईअं बयानु कई। असुल ॻाल्हि जेका आहे उहा आहे सुम्म इला रब्बिकुम तुरजाऊन, पोइ तव्हांखे पंहिंजे रब जे तरफ़ ॿीहर मोटायो वेंदो। उतां ई आया आहियो, उतां ई तव्हांखे मोटायो वेंदो, पंहिंजे रब जे तरफ़ मोटाया वेंदा। ऐं अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए पियो त काश ओ मंज़र तव्हां ॾिसो जेॾी महिल ए काफ़िर ए मुजरिम कंध झुकाए पंहिंजे रब जे साम्हूं बीठा हूंदा, शर्मसारीअ जे करे ऐं हसरत जे करे, ॾुख जे करे पंहिंजा कंध झुकाए रब पाक जे हुज़ूर में हाज़िर हूंदा ऐं पोइ इहो चवंदा त ए असांजा रब, असांजूं अखियूं खुली वियूं, असां पंहिंजे मथे जे अखियुनि सां ॾिठो जेके ख़बरूं असांखे पैगम्बर ॿुधाईंदा हुआ, ऐं ओॾी महिल असांखे सम्झ में ॻाल्हि कान ईंदी हुई, असां इनकार कंदा हुआसीं। हाणे त असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी चुका आहियूं त बेशक उहो सचो जेको रसूलनि असांखे ॿुधायो। अहिड़े तरीक़े सां असां पंहिंजनि कननि सां ॿुधो, माना असांखे यकीन थी वियो आहे। इन करे हाणे असांखे वापसि मोटाए, असां छा कंदासीं? ना अमल सालिहन, तमामु सुहिणा अमल कंदासीं, सुठा अमल कंदासीं तुंहिंजे हुक्म जे मुताबिक़, रुगो असांखे वरी वापसि मोटाए। इन्ना मूक़िनून, बेशक असांखे यकीन अची वियो। इन खां वधीक यकीन कहिड़ो थो थी सघे जो अखि ॾिठे जो यकीन, असां अखियुनि सां ॾिसी छॾियो, असांखे यकीन 100% अची वियो। हाणे असांखे मोटाए, हाणे असां वरी ईअं ज़िंदगी कोन गुज़ारींदासीं इहा शरारतुनि वारी ऐं इनकार वारी, न, हाणे असां सिधा थी रहंदासीं। पर बसि ॾिसण जो त उहो आहे कोन न। असुल त कमाल आहे त बग़ैर ॾिठे जे मञे, इहो कमाल आहे। अल्लाह ताला ॿिए हंधि क़ुर पाक में फरमाए पियो त पोइ ॾिसण खां पोइ जेको त असां कंहिंखे कोन मोटाईंदासीं। मौत खां पोइ हिकिड़ो दफ़ो मौत अची वियो, फ़रिश्ता ॾिठई, होॾा जो मंज़र ॾिठई, हाणे पोइ हुनखे मोटायो कोन वेंदो। बसि हीअ दुनिया जी ज़िंदगी आहे, हिन में पाण खे करिणो आहे। अल्लाह ताला मूंखे बि तौफ़ीक़ अता फरमाए, तव्हांखे बि, त उन ॾींहुं अचण खां पहिरीं असां उते जी तयारी करे वञूं। जेॾी महिल उते वञूं त असांखे ॾुख न थिए, ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी असांजे लाइ बख़्शिश हुजे, अल्लाह पाक जी रहमत हुजे असांजे लाइ, अहिड़ा शल असां अमल करे वञूं। अल्लाह पाक पाण सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए। या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या रहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानकल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुक व नतूबु इलैक, नस्तग़फिरुक व नतूबु इलैक, नस्तग़फिरुक व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम। आमीन आमीन आमीन।